तालका रिपोर्टर वली मोहम्मद सैदो तालका सूबे दे रजा यूसी सगियों जे गोट अला बख्श हरिया जे रहवासी मुतासिर गुलाम यासीन वल्द नबी बख्श हरिया पंहिंजे रिश्तेदारनि ख़िलाफ़ सिंध प्रेस क्लब हिंगोर जा पहुची दाईंदे चयो त मां कराची यूनिवर्सिटी जो रेगुलर लायर शागिर्द आहियां। वकालत जी डिग्री पिणु हासिल करे रहियो आहियां, पर मुंहिंजा हेठियां नाले वारा रिश्तेदार अज़ीज़ हरीक नाले अमजद अली हरिया, ख़ालिद हुसैन पुट मरूम खुदा बख्श हरिया ऐं ॿिया संदसि हिमायती ॾोहारी क़िस्म जा माण्हू असांजे मोर्सी ज़मीन ते पहिरियां बि नाजाइज़ कब्ज़ो कयूं वेठा आहिनि ऐं वरी हाणे बि असांजी ॿी ज़मीन ऐं घर वग़ैरह ते ॾोहारी माण्हुनि जी ॾढ ते नाजाइज़ कब्ज़ो करणु घुरनि था ऐं उन सां गॾोगॾु असांजी फैमिली खे ईंदे वेंदे घर भातियुनि औरतुनि तोड़े मौसूम ॿारनि खे मौत मार धमकियूं हिरासमेंट करे रहिया आहिनि ऐं मुंहिंजी कानून जी डिग्री खेसि खां हज़म न पई थिए, उन लाइ हू मूं मथां कूड़ियूं FIR दाख़िल कराए मुंहिंजी तालीम ख़राब करण लाइ वक़्तनि मूंखे ज़हनी टार्चर करे रहिया आहिनि ऐं सोशल मीडिया ते मुंहिंजे ख़िलाफ़ अजाई वावेला करे मुंहिंजी साख खे नुक़सानु पिणु रसाए रहिया आहिनि। मुतासिर वधीक चयो त हू मुख़्तलिफ़ फ़ैसिलनि में ॾोही पिणु थिया आहिनि। हू मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असां सां नाजाइज़ियूं करे ज़मीन तोड़े घर ते कब्ज़ो करण जे लाइ मुख़्तलिफ़ गैरक़ानूनी हरबा हलाए ऐं ब्लैकमेल करे भताखोरी पिणु करे रहिया आहिनि। असांजी सदर पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सिंध, SSP खैरपुर समेत आला अख़्तरनि खां पुरज़ोर घुर कई त असांजे हिन मामले जो सख़्ती सां नोटिस वठी कंहिं ज़िम्मेवार आला ऑफिसर जी मार्फत शफ़ाफ़ इंक्वायरी कराए असांखे इंसाफ़ मुहैया कयो वञे ऐं असांखे जानी माली क़ानूनी नुक़सान खां तहफ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ जो तक़ाज़ो पूरियूं कयूं वञनि। कुछ माण्हुनि जो ग्रुप आहे जंहिंमें कुझु मुंहिंजा रिश्तेदार आहिनि ऐं उन्हनि सां रिलेटेड कुझु ॿियनि ज़ातियुनि जा माण्हू आहिनि जेके असांखे तमामु घणो हिरासमेंट करे रहिया आहिनि। उहो एतिरी हिरासमेंट करे रहिया आहिनि जो असां पंहिंजा जेके बेसिक राइट यानी कि बुनियादी हक़ूक़ आहिनि उन्हनि खे सही तरीक़े सां इस्तेमालु नथा करे सघूं। जीअं मां यूनिवर्सिटी कराची यूनिवर्सिटी जो शागिर्दु आहियां, LLB जो 4th ईयर जो स्टूडेंट आहियां। मां यूनिवर्सिटी सही तरीक़े सां नथो वञी सघां, मूंखे डिस्टर्ब था कनि, हिरासमेंट था कनि। मुंहिंजा जेके नंढा माइनर भेण भाउर आहिनि यानी कि 18 सालनि खां घटि आहिनि, उहे रस्ते सां वञनि था त उन्हनि सां इशूज़ कया था वञनि, उन्हनि खे हिरासमेंट करे था वञनि एतिरे क़दुरु उहो घर रोई अची वापसि वेही था रहनि, जंहिंमें मुंहिंजूं 2 भेनरूं बि आहिनि। ऐं वरी जेकर असां ॿाहिरि आहियूं